कराची में ब्रेकिंग न्यूज़ में शेयर कंदासीं। सुराबगोड वेझो पुलिस पिकेट ते हमलो थियो आहे। हिकु अहलकार शहीद थी वियो। अवांखे अपडेट ॾी रहिया आहियूं। पुलिस पिकेट अंदर वेठल अहलकारनि ते ॿिनि हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी। फायरिंग में हिकु अहलकार शहीद थी वियो। जवाबदार मोटरसाइकिल ते फरार थी वियो। शहीद अहलकार जो नालो यासीन ऐं ज़ख़्मी जो अब्बास आहे। SSP ओभर जो अहिड़ो चवणु आहे। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार SSP ओभर खां तफ़सील तलब करे वरिता आहिनि। अहलकार जी शहादत में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी यकीनी बणाई वञे, घरू वज़ीर जो अहिड़ो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ में शेयर कंदासीं। कराची में सोराबगोड वेझो सिंध पुलिस के पिकेट ते हमलो थियो आहे। हिकु अहलकार शहीद थी वियो। पुलिस पिकेट अंदर वेठल अहलकारनि ते ॿिनि हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी। फायरिंग में हिकु अहलकार शहीद थी वियो। जवाबदार मोटरसाइकिल ते फरार थी विया। शहीद अहलकार जो नालो यासीन ऐं ज़ख़्मीअ जो अब्बास ॿुधाए पियो वञे, जॾहिं त सूबाई घरू वज़ीर SSP ओभर खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। ब्रेकिंग न्यूज़ में असां शेयर कंदासीं। अहलकार जी शहादत में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी यकीनी बणाइण जी हिदायत कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ में असां शेयर कंदासीं। कराची में सोराबगोड वेझो पुलिस पिकेट ते हमलो थियो आहे। हिकु अहलकार शहीद थी वियो। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं। आमिर सुप्रेखा जी। आमिर वधीक अपडेट्स आहिनि। हाँ जी बिल्कुल। जमालिया पुलिस मौजूद पुलिस के क्या है पुलिस एहलकार है वो हिकिड़ो ज़ख़्मी शहीद थियो आहे। पुलिस जो चवणु आहे पुलिस एहलकार मौजूद माल पीढ़ी जे लाइ जेकी ड्यूटी क़ाइमु कई वञे उते ड्यूटी सर अंजाम और उनखे रोकण जे बहाने सां फायरिंग थी सबबु जेको पुलिस एहलकार आहे यासीन उहो थियो आहे शहीद पर पुलिस जो चवणु आहे त इलाइक़े में पुलिस वधीक तैनात थी वई आहे। जारी आहे मौक़े ते मौजूद शायद आमिर कंहिं फ़नी ख़राबीअ सबबु तव्हांजो आवाज़ बिल्कुलु ठीकु न पियो अचे। असां कोशिशि कंदासीं हिन हवाले सां तव्हांखे ॿीहर राब्ते जी ऐं ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन असां शेयर कयूं पिया। हिन वक़्तु तव्हांखे ॿुधाईंदासीं। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार SSP ओभर खां तफ़सील तलब करे वरिता आहिनि। सोराबगोड जी चेक पोस्ट ते पुलिस पिकेट ते हथियारबंदनि फायरिंग कई आहे ऐं जंहिंमें हिकु जेको अहलकार आहे मोहम्मद यासीन उहो शहीद थी वियो आहे, जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थियो आहे।